जिनासी नवांखे ते ॿुधाईं त टंडे गुलाम हैदर में यूनियन काउंसिल टंडू जा बुनियादी सहूलतुनि खां महरूम बणियल आहे। तफ़सील नूर हसन बागराणी जी रिपोर्ट में। असां परे वञूं था पाणी भरण, असां मदद करायो। टंडो गुलाम हैदर जी यूनियन काउंसिल दंतोजा गोठ हुसैन बख्श आवान, मुराद आवान, शादी आवान, अहमद आवान जदीद दौर में भी बुनियादी सहूलतन खां महरूम बणियल। गोठाणा तैलीम, सेहत, रोडन, वाहन जे पुलन ऐं पीअण जे पानी समेत हर बुनियादी सहूलत खां वांझियल आहिनि। केतिराई भेरा एहतिजाज करण बावजूद रहवासी अञा ताईं पत्थर जे दौर वारी जिंदगी गुजारण ते मजबूर आहिनि। उन सिलसिले में गोठाणन आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां वटि का बि सहूलियत कान्हे का, न असां वटि रोड आहे, न बिजली आहे, न असां वटि पाणी जी सहूलियत आहे। असां पाणी भरियूं था, महल पंध ते वञूं था, असांजा बचा वञनि था। जंहिं वाह ते पुल कोन्हे को, उनखे अॿियूं सभियूं काठियूं रखियूं अथऊं। केॾी महिल माण्हू ॾठा पिया आहिनि, केॾी महिल काठ ॾठा पिया आहिनि। अब असां उभा करियूं था तॾहिं ॿार बचो हुतां वञे थो। वसवण का अपील था कयूं तो चेयरमैन हाजी महबूब मेमन, वाइस चेयरमैन फजल मोहम्मद लाशारी, काउंसिलर गुलाम मोहम्मद अवान वोटन वक्त आया मस्जिद के पास में वही वायदो करे विया त कसम अल्लाह जी ज़ात जो असां हर शइ कुझु ॾींदासीं। असां वोट ॾिनासीं, मस्जिद दर ते वायदो करे विया, न असांखे मोरी ॾिनऊं, न असां पक्को रस्तो, न कच्चो रस्तो, न पीअण लाइ पाणी, का शइ न आहे। वञूं उते बाबा असां का शइ कान मिली आहे। असां वटि न रस्तो आहे, न रोड आहे, न बिजली आहे, न पीअण जो पाणी आहे। पाणी माना खारा आहिनि। असीं माना महल ॾेढ ते ॿिए पासां पाणी आणियूं तॾहिं असीं पाणी पीऊं। असां वटि का शइ कान्हे। चेयरमैन वटि वञूं था त हू ॾस ॾिए थो, बाबा वञो मेंबर वटि अचूं था, बाबा असांखे का शइ कान मिली आहे। मुंहिंजो शौक़ु आहे, न असां वटि स्कूल, न कुझु परे वञूं था पाणी भरण, न रोड, न रस्ता, न बिजली असां वटि आहे। इन्हनि वधीक चयो त असां हर दौर में पीपुल्स पार्टी खे ई वोट ॾींदा अचूं। इलेक्शन खटण खां पोइ चूंडियल नुमाइंदा असांजी का बि सार नथा लहनि। असांजा ॿार तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि। असां पीअण जे पाणी फुड़े लाइ परेशान आहियूं। पीअण जो पाणी न हुअण सबबि असांजा ॿार ऐं औरतूं दूराहनि इलाइक़नि मां सख़्त तकलीफ़नि मां गुज़रंदे पाणी भरे अचनि था। गोठाणनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे अपील कंदे चयो त असांजे ॻोठनि खे बुनियादी सहूलतूं फराहम कयूं वञनि। कैमरामैन रियाज़ अमीन सां गॾु नूर हसन बागराणी, आवाज़ टीवी न्यूज़ टंडो गुलाम हैदर।